नाज़रीन सबको न्यूज़ से हाज़िर आहियूं। रिपोर्ट असां सां शेयर कई है अरशद अली पालारी। रिपोर्ट मूजिब ताज़ा तरीन कोहिस्तान के समाजी अगवान शबीर हुसैन पालारी जो साइमा बिल्डर उजाला बिल्डर समेत मुख़्तलिफ़ सोसाइटियुनि जे ऑफिस जो दौरो कयो वियो। सोसाइटियुनि जे ओनरनि समेत वॾनि ऑफिसरनि सां मुलाक़ातूं कयूं वयूं। जबलनि ॻोठनि ढोरनि जो केस साम्हूं रखियो वियो, जंहिं ते ओनरनि ऑफिसरनि ॻाल्हाईंदे चयो त असांखे कोहिस्तान जे सभिनी वॾनि जो आशीर्वाद हासिल आहे। इलेक्शन जे करे फ़िलहाल कुझु नथा करणु चाहियूं। इलेक्शन खां पोइ वॾी कार्रवाई करे ज़मीनूं हासिल कंदासीं, जंहिंजी असांखे कोहिस्तान जे चङनि ऐं DC ॼामशोरो ख़ातिरी कराई आहे। शबीर हुसैन पालारी सबको न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कोहिस्तान जा नौजवान तयारी कनि। चङा भला कोहिस्तान जा माण्हू बिल्डरनि सां मिलियल आहिनि, जेके पंहिंजा ॻोठ ऐं जबलनि बिल्डरनि सां विकिणी चुका आहिनि। इलेक्शन खां पोइ ग़रीबनि सां वॾी वेधन कई वेंदी, पंहिंजे ॻोठनि मां लॾायो वेंदो, जबल टोड़िया वेंदा, रस्ता बंदि कया वेंदा। कोहिस्तान जे शऊर रखंदड़नि खे अर्ज़ु आहे त इलेक्शन खां पोइ मिसकीन माण्हुनि जी मालिकी कनि। ईअं न थिए त कोहिस्तान जा वॾेरा लीडर ग़रीबनि खे बेघर करे छॾनि।